पीपल्स पार्टी वजूद में आई या लड़ी पीपलन जी SSN न्यूज़ सां गॾु आहियां तव्हांजो मेज़बान शुएब अहमद लाशारी मौजूदु आहियूं तालका गंबट जे क़रीब जेको ॿुधाए पियो वञे त तालके गंबट में जेको मुतासिर तमामु घणो ॻोठु थियो आहे ॻोठु लड़ी हुजणु असां हींअर उते मौजूदु आहियूं। तव्हां ॾिसो पिया त असां हींअर हाणे विच ॻोठ में मौजूदु आहियूं। विच ॻोठ में ॿुधाए पियो वञे त 5 खां 6 फुट जेको पाणी आहे उहो बीठल आहे। हितां जा घर मुकमल मिसमार थी विया आहिनि। हितां जा रहवासी सिर बचाए रोडनि ते निकिरी आया आहिनि। बेयारो मददगार वेठल आहिनि। असां हिते हाणे हथरादू जेका ॿेड़ी ठाही वई आहे ॻोठाणनि तरफ़ां उन जे ज़रिए हिते पहुता आहियूं। असां सां गॾु कुझु ॻोठाणा मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि खां कुझु पुछूं था त उहे हिन हालत में हिते कीअं था रहनि। साईं ही तव्हांजे ॻोठ में एतिरी हालत आहे एतिरो पाणी बीठो आहे ही कीअं पिया तव्हां रहो हिते कीअं था अचो वञो। साईं असांजी मजबूरी आहे। असां गुज़िरियल 2-3 महीननि खां हिन पाणी जी लपेट में आहियूं। पाणी हिकिड़ो निकाल थिए थो ॿियो अचे पियो। पाणी मथां ताज़ो ईंदो थो वञे ख़बर न आहे केरु पियो कढराए। ऐं अहमदपुर खां वठी रफ़ीक मयसर खां वठी कोलाब जेल खां वठी पाणीअ जो शेड असां न कयो पियो वञे। असांजे ॻोठ जी हिन वक़्तु रहण जी का बि कंडीशन न रही आहे। जेको तव्हांजे साम्हूं आहे तव्हां ॾिसी सघो था। असांजे ॻोठ में 5 खां 7 फुट पाणी बीठो आहे। ऐं असां जेके बि गवर्नमेंट मुलाज़िम आहियूं पंहिंजे ड्यूटियुनि करण में परेशान आहियूं। ज़िले जो मालिक आहे। असांजी वरी बि अपील ऑफिसरनि खे आहे त महिरबानी करे अहिड़ो गंदो पाणी कढराए असांखे हिन आज़ाद खां छुटकारो ॾियारियो वञे। सो हींअर असां सां गॾु जंहिं ही दोस्त ॿेड़ी ठाही आहे हथरादू पंहिंजे ख़र्च तहत त जीअं ॻोठाणा हिते जेको घरनि में पियल सामान आहे उहो कढनि नौजवान असां सां गॾु आहे। अदा ही तव्हांखे कीअं ख़्यालु आयो त भला ही असां ही ॿेड़ी ठाहियूं ऐं ॻोठ तरफ़ वञूं भला ॿेड़ी तव्हांखे हुकूमत तरफ़ां न पई मिले छा? जी साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम। हेॾे जीअं बरसातुनि जा सिलसिला शुरू थिया पाणी वधंदो पियो वियो। ॻोठ जी हालात खां आगाह सोशल मीडिया जे ज़रिए कयूं पिया। हुकूमत को बि हिते ध्यानु कोन ॾिनो। पोइ असांखे हे पाण खे इहो ख़्यालु आयो त हाणे भई असां कंहिं न कंहिं तरीक़े सां पंहिंजा बच्चा ॿार सामान महफ़ूज़ जॻह ते मुंतक़िल कयूं जेके ज़रूरी सामान आहिनि। तव्हां हिते ॻोठ में ॾिठो हूंदो त हंध खटूं खटोला फ्रिजूं ज़माना जेको बि सामान आहे हिते ई पाणीअ में पियो आहे ख़राबु थो पियो थिए। मुख़्तसिर बसि 4 वॻा 4 रिलियूं 2 वठी पंहिंजो रिज़िक चौपायो माल कढी रोडनि ते पहुता ते वञी हीअ असां पंहिंजी मदद पाण पंहिंजे ज़ाती ख़र्च मां हे 2500 रुपए जो हिकु ड्रम आहे जेके 6 ड्रम हिन में हयांसीं। हीउ ॿेड़ो असांजो 7 गांव 8 माण्हू आराम सां खणी वेंदो आहे। साहिबु नेमंद खयल साहिबु उनखे त शायदि यादि हुजे त को लड़ी बि आहे जिथां मां वोट वठी खटंदो थो अचां हर दफ़े सां। पीपल्स पार्टी वजूद में आई आहे लड़ी पीपलन जी आहे। कुझु बि न खल तूं हर शइ पंहिंजी पाण रख। तूं सफ़ा ग़रीब आहे सुञूं थियूं आहे तुंहिंजा त वॾा नुक़सान थी विया आहिनि। पाणी त कढ न असांजो असां इंसान न आहियूं छा? आहे ॻोठ लड़ी रहवासियुनि जो त महिरबानी करे असांजो ही पाणी जेको आहे इहो जल्द खां जल्द निकाल करायो वञे त जीअं असां ॻोठाणा सुकून जी ज़िंदगी गुज़ारियूं। रस्ता असांजा क्लियर थियनि त जीअं पंहिंजा ॻोठाणा पहुची पंहिंजा ॻोठ अचे आबाद। मोटरनि जी हालत छा आहे उहा थोरी ॾिसे अहिड़े ॾुख इज़हार में अचे त सही न पोइ बि त ईंदो न। ऐं बिल्कुलु ईंदो। असां बि हुन सां ई मिलंदासीं पोइ बि मिली था सघूं हींअर मिली था सघूं। पर बहितर आहे त हिन महिल अचे जावेद छा असां वटि हिन महिल लड़ी न आयो आहे पर इहो बि त ईंदो न नेठि ईंदो। जंहिं महिल बीहंदो तंहिं महिल ज़रूरु ईंदो हिते पहुचंदो। मुतालबो असांजो हिन महिल इहो आहे त असांजो महिरबानी करे हे पाणी कढरायो वञे। इहो ॻोठ लड़ी हुजणु जंहिंजा अव्हांखे मंत्र ॾेखारियासीं। ॻोठाणनि जो इहो चवणु हो त असांजे ॻोठ खे हथ सां ॿुड़ायो वियो आहे। असांजे ॻोठ में तमामु घणियूं तकलीफ़ूं तमामु घणियूं बीमारियूं रहियूं आहिनि पर ख़बर न आहे छो सिंध हुकूमत असांजे ॻोठ ॾांहुं को बि ध्यानु न कयो आहे। असांखे ॿेड़ी बि न ॾिनी वञी आहे जीअं असां पंहिंजो जेको सामान आहे उहो महफ़ूज़ जॻहनि ताईं पहुचाए सघूं। हुननि वस वारनि खां इहो ई मुतालबो कयो त ख़ुदा रा असांजे ॻोठ लड़ी हुजण ॾे नज़र कयो। असांजो ॻोठ लड़ीदार घरनि खां वधीक मुश्तमिल ॻोठ आहे जेको हाणे मुकमल पाणी जी लपेट में अची वियो आहे। असांजी सार लहे असांजे ॻोठ मां पाणी निकाल करायो वञे जीअं असां हिकु दफ़ो ॿीहर नए सिर ज़िंदगी गुज़ारे सघूं। कैमरामैन टीम सां गॾु शुएब लाशारी SSN न्यूज़ गंबट।